फ़लसफ़ो छा आहे? लफ़्ज़ फ़लसफ़ो ॿिनि लफ़्ज़नि जो जोड़ आहे। हिकु फ़ेलियो, ॿियो सूफ़िया। फ़ेलियो माना प्यार ऐं सूफ़िया माना ॾाप। उन करे लफ़्ज़ फ़लसफ़े जी माना ॾाप सां प्यार आहे। ॾाप आम ॿोली में केतिरनि ई माननि में इस्तेमालु थिए थो, पर अरस्तू मूजिबि फ़लसफ़ो इहा ॾाप आहे जेका फ़ितरत, समाज ऐं सोच जी काइनाती असूलनि जो मुतालो करे थी। फ़लसफ़े जो इस्तिलाह सभ खां अवल यूनान में फ़िसागोरस इस्तेमाल में आंदो ऐं सभ खां अवल अफ़लातून फ़लसफ़े खे हिकु ख़ासि इल्म जी शाख़ में बदिलायो। जीअं जीअं इंसानी इल्मु अर्तिक़ा कंदो रहियो, तीअं तीअं फ़लसफ़े जी वसफ़ कुण बदिलबी रही आहे। जीअं का बि इल्म जी शाख़ जामद ऐं साकन न आहे, तीअं फ़लसफ़ो बि सोच जी इर्तिक़ाई सफ़र आहे। पर फ़लसफ़े खे पंहिंजी ख़ासि हदूं आहिनि जेके फ़लसफ़े खे ॿियनि इल्मनि खां धार कनि थियूं। फ़लसफ़े जी इहा बुनियादी हद सोच, उन जूं काइनाती शक्लियूं फ़लसफ़े जी इहा बुनियादी हद सोच ऐं उन जूं काइनाती शक्लियूं फॉर्म्स आहिनि ऐं जिन खे असीं कैटेगरियूं सॾियूं था। आम माना में हर माण्हू फ़लसफ़ी आहे, छाकाणि त हर माण्हू फ़ितरत, समाज ऐं सोच जे बारे में को न को नुक़्ती निगाह रखे थो।